वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। नाम श्री हरि सतनाम श्री वाहेगुरु साहिब जो सलोक मेला तीजा धन गुरु अमरदास साहिब जो सफल आपकी सेवा कयो मैं सदाई। सतगुर ते जो मुँह फिरे, सतगुर ते जो मुँह फिरे, से बदे दुख सहाय। फिर मिलन न पाइनी, जमाते मर जाए। सहसा रोग न छोड़ई, दुख ही में दुख पाए। नानक नदरी बख्श ले, शब्दे मेल मिलाए। मिलाती जा जो सतगुर ते मुँह फिरे, तिना ठौर न ठाओ। जो छुटड़ घर घर फिरे, दुई चारण बदनाओ। नानक गुरमुख बख्शिए, से सतगुर मेल मिलाओ। सतनाम श्री हरि। गुरु प्यारे साध संगत जी, गुरु महाराज वचन साहिब जी पातशाह धन गुरु अमरदास साहिब सतगुर ते जो मुँह फिरे फिरे, से बदे दुख साए। जी त पाण खे ॾिसी कर कोई अणॾिठो कंदो आहे, या पाण खे कोई महत्व न ॾींदो आहे, या असांखे नज़र अंदाज कंदो आहे, त पाण खे केतिरो अंदर ई अंदर फील थींदो आहे, दुख थींदो आहे कि हे मूंखे नज़र अंदाज थो करे, मूंखे महत्व नथो ॾे। सिधो सिधो कारण गुरु महाराजनि उहा बि बख़्शिश कई, सतगुर ते जो मुँह फिरे, से बदे दुख साए। बल हुजण खां पोइ बि, शरीर में बल हुजण खां पोइ बि, बुद्धि हुजण खां पोइ बि, समय हुजण खां पोइ बि, सतगुरनि जी शेवा ॾिसी वासी करे बि मुंहुं फेरे, उहा बि हिकु जीवित आत्मा आहे। सोचूं पाण कि केतिरो गुरु नानक साहिब खे दुख थींदो हूंदो कि मां हर ॻाल्हि सां नवाजियो आहे, हर ॻाल्हि पूरी कई आहे, लेकिन मुंहिंजे परिवार जी, मुंहिंजे घर जी शेवा ॾिसी करे अणॾिठो थो करे, नज़र अंदाज थो करे शेवा खे ॾिसी करे। तो गुरु प्यारी साध संगत जी, बदे दुख साए। कीअं न पोइ दुख असांजे पोइतां लॻंदा। जे मालिक जो असां खाधो आहे, जे मालिक जी हर हिकु ॾात असांजे घर में मौजूद आहे, उनजी परिवार जी शेवा खे नज़रअंदाज कंदासीं, दुख त बदिजी करे बि मिलंदा। नानक नदरी बख्श ले, शब्दे मेल मिलाए। ऐं जेको पाण दिल लॻाए करे, मन लॻाए करे, समय कढी करे बि पंहिंजो केतिरो बि कमु छॾिणो हुजे, लेकिन तन मन लॻाए करे सेवा करे थो, गुरू खे रज रज सां सजाए थो। अणलिखिया लेख बि गुरु नानक उनजा लिखे थो पियो। जो सतगुर ते मुँह फिरे, तिना ठौर न ठाओ। पाण ॾिसंदासीं कि जिन भी सतगुरनि जी शेवा खे नज़रअंदाज कयो आहे, अपमान कयो आहे, उनखे अॼु ॾींहं ताईं स्थान मिलियो ई कान्हे, जॻह जॻह भिटके थो। त गुरु प्यारी साध संगत, गुरु महाराजनि असांखे हर शइ सां नवाजियो आहे। असांखे बि दाता जी शेवा तन मन दिल सां करणी खपे। इन जो वॾो कारण इहो आहे कि शेवा अगरि गुरु महाराज ने असांखे बख़्शिश कई आहे,
हुनजे पोइतां बि वॾी बरकत जो कोई राज आहे। इन करे असां गुरु नानक साहिब जे दर जी सेवा ते कॾहिं बि नज़रअंदाज न कयूं, कॾहिं बि गुरु जी सेवा का मुंहुं न मोड़ियूं। इन करे गुरु खे चवंदा आहिनि, दाता दुनिया रुसे परवाह न आहे, तूं न रुसजां। वॾो कारण इहो ई आहे, असां ॼाणी वाणी दुख खणंदा आहियूं। बोल गुरु नानक देव की साच दरबार।